मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। औरत जेकॾहिं इंतकाल करे वञे त उनजो चेहरो ॾिसणु कीअं आहे। बाज़ माण्हू औरतुनि जो कफ़न खोले करे उनजो चेहरो ॾेखारींदा आहिनि। बिल्कुलु सही, इहो बि ग़लति अमल अथव। औरत जेकॾहिं का बि इंतकाल करे वई आहे त जीअं औरत हयाती जे अंदरि क़ाबिल एतिराम आहे, जीअं हयाती जे अंदरि इस्लाम हुकुम कयो त हिनखे कोई जेको आहे नामहरम मर्द न ॾिसे, सवाइ उहे मर्द ॾिसी सघनि था जेको हिनजो पीउ हुजे, जेको हिनजो भाउ हुजे, जेको हिनजो पुटु हुजे। अहिड़ी तरह मुड़ुस जे बारे में बि इजाज़त आहे, उहो मुड़ुस बि ॾिसी सघे थो। बाक़ी उनखां अलावा जेके बि औरत खे हयाती जे अंदरि नथा ॾिसी सघनि, जीअं इस्लाम मना करे छॾी, उनखे ॾिसी नथा सघनि, अहिड़ी तरह उहा औरत जेकॾहिं मरी वई आहे न त मौत खां बाद में बि उनजो कफ़न खोले करे मर्द नथा ॾिसी सघनि, औरतूं ॾिसी सघनि थियूं। त हाणे ॾिसो, जीअं मर्दनि जे लाइ कफ़न बंदा खोलनि था न, ॿार रस्तनि ते, चौरायनि ते, जनाज़े खां बाद में, त अहिड़ी तरह चवंदा यार न्याणी जो आख़िरी जेको दीदार करे वठूं। त न्याणी जो दीदार जेको आहे हिते पीउ कंदो, पर पीउ सां गॾोगॾु 40-50 बंदा नामहरम बि कंदा। त अहिड़ी तरह जेको बि अमल कंदो, इहे बंदा गुनाहगार थींदा। औरत जे अंदरि अहिड़ी अलाह ताला हिकिड़ी कशिश रखी आहे, जेकी मौत खां बाद में बि उहा कशिश रहंदी आहे। अहिड़ी तरह साहब आहे, अहिड़ी तरह ॾिसो अमा फ़ातिमा ज़हरा सलाम अलाहा जे बारे में आहे। जंहिं टाइम मां फ़ातिमा जो इंतकाल थियो त राति जो ई जेको जनाज़ो खयो वियो, उन पाण रीज़न हुया, रीज़न इहा हुया त अमा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त ए अली, जंहिं टाइम अगरि मुंहिंजो इंतकाल थी बि वञे, मां दुनिया खां वञा न, त पोइ ईअं कजांइ राति जे टाइम जो जनाज़ो पढ़ाइजांइ ऐं राति जे टाइम मूंखे खणाए करे क़बर में जेको आहे दाख़िल कराइजांइ। छा हिन जे पोयां रीज़न हुयो त कोई बि अंसारी साहबी, कोई बि मुहाजिरीन साहबी जंहिंजो मुंहिंजी मैयत वञे, मुंहिंजे जिस्म खे ई फील न करे सघनि त बीबी फ़ातिमा ज़हरा जो जिस्म केतिरो आहे, केतिरो बीबी फ़ातिमा ज़हरा जो जेको आहे क़द आहे। यानी क़द ते ॾिसो, कफ़न खां बाद में यार औरत का ज़ार थींदी आहे या भला? त बीबी फ़ातिमा जेकी औरतुनि जी सरदार आहे, त उन ईअं फरमायो त जीअं कंहिं मुहाजिरीन ऐं अंसार खे इहा बि ख़बर न पवे त फ़ातिमा जी क़द केतिरो आहे, ऐं अहिड़ी तरह केतिरो जेको जसीम आहिनि। ऐं अॼु जेको आहे मुस्लमान जूं मायूं जेके चवंदियूं असां जेको आहे बीबी फ़ातिमा ज़हरा जे नक्शे क़दम ते हलूं थियूं, त मां सम्झां थो वॾी ज़िलत ॾिसणी पवंदी मुस्लमाननि जी औरतुनि खे। गैरनि सां कहिड़ी शिकायत कजे? कोई माण्हू मूंखे चए साईं हिंदुनि जूं औरतूं बि त जेको आहे ईअं वञनि थियूं, ईसाइनि जूं औरतूं बि जेको आहे ईअं त वञनि थियूं। यार गैरनि सां शिकायत कहिड़ी कबी? काफ़िरनि सां शिकायत कहिड़ी कबी? शिकायत हमेशह कबी त मुस्लमाननि सां कबी, ईअं आहे न साईं? शिकायत कबी त हमेशह मुस्लमान सां कबी। छाजे करे? असांजो यार हिकिड़ो मज़हब आहे, उन मज़हब ॿुधाए छॾियो त औरतुनि खे पाबंद रखो पर्दे जो, ऐं जेकॾहिं न रखंदव त पोइ तमामु वॾा नुक़सानात नज़र ईंदा। बाक़ी हिंदुनि जूं उहे औरतूं बहितर लॻंदियूं आहिनि, हिंदुनि जूं उहे औरतूं जेके बहितर लॻंदियूं आहिनि, जंहिंजो को मज़हब ई न आहे, जंहिंखे को क़ुर मिलियल ई न आहे, जंहिंखे का हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पहुती आहे, पोइ बि असांजे शहर खां निकिरंदियूं आहिनि, पंहिंजो सॼो जेको आहे रओ आॾो मुंहं खे टंगे करे ऐं पोइ रस्ते खां क्रॉस थींदियूं आहिनि। उहा मुस्लमान जी औरत मूंखे बिल्कुलु बि न आहे वणंदी, जेको बिल्कुलु जिस्म खोले करे मार्केट खां हले। हिंदू जी औरत बहितर हूंदी आहे इन मामले जे अंदरि। हालांकि मज़हब जे एतबार सां अलाह ताला मुस्लमान खे वधीक जेको आहे तहज़ीब ॾिनी आहे, वधीक जेको आहे फ़ोक़ियत ऐं फज़ीलत ॾिनी आहे। बाक़ी इन अमल जे एतबार सां हिंदुनि जूं औरतूं मुस्लमान जूं औरतुनि खां अॻिते आहिनि। अलाह ताला सम्झ नसीब था फ़रमाए। साईं ज़वारी